मती अध्याय 5 पहाड़ीअ ते येशूअ जो प्रचार। येशू इन भीड़ खे ॾिसी करे हिक पहाड़ीअ ते चढ़ी वियो ऐं जॾहिं उहो उते वेही रहियो त हुन जा चेला संदसि वटि आया ऐं हू उन्हनि खे सिख्या ॾियण लॻो। धन्य वचन, धन्य आहिनि उहे माण्हू जेके आत्मिक तरीक़े सां ग़रीब आहिनि, छोकी स्वर्ग जो राज उन्हनि जो ई आहे। धन्य आहिनि उहे माण्हू जेके हाणे विलाप था कनि, छोकी परमेश्वर जे तरफ़ां उन्हनि खे तसल्ली मिलंदी। धन्य आहिनि उहे माण्हू जेके निमाणा आहिनि, छोकी उहे पृथ्वीअ जा अधिकारी थींदा। धन्य आहिनि उहे माण्हू जेके धार्मिकता जा बुखिया ऐं उञायल आहिनि, छोकी परमेश्वर उन्हनि जी इन इच्छा खे पूरो कंदो। धन्य आहिनि उहे माण्हू जेके ॿियनि ते दया था कनि, छोकी परमेश्वर उन्हनि जे मथां दया कंदो। धन्य आहिनि उहे माण्हू जंहिंजे दिलि में कोई बुराई कोन्हे, छोकी उहे परमेश्वर खे ॾिसंदा। धन्य आहिनि उहे माण्हू जेके ॿियनि जे विच में सुलह था कराइनि, छोकी उहे परमेश्वर जा ॿार चवाइजंदा। धन्य आहिनि उहे माण्हू जेके धार्मिकता जे करे सताया था वञनि, छोकी स्वर्ग जो राज उन्हनि जो ई आहे। धन्य आहियो तव्हां जॾहिं माण्हू मुंहिंजे पोयां हलण जे करे तव्हांजी बेइज़ती कनि, तव्हांखे सताइनि ऐं तरह तरह जा कूड़ा इल्ज़ाम हणनि। उन वक़्तु ख़ुशि थिजो ऐं आनंद मनाइजो, छोकी स्वर्ग में तव्हांखे वॾो इनाम ॾिनो वेंदो। तव्हां खां पहिरियों जे भविष्य वक्ताउनि खे बि माण्हुनि ईअं ई सतायो हुयो। लूण ऐं रोशनीअ जो मिसाल। तव्हां पृथ्वीअ ते रहंदड़ सभिनीनि माण्हुनि जे लाइ लूण वांगुरु आहियो, पर जेकॾहिं लूण पंहिंजे खारेपन जो सवादु विञाए थो छॾे त पोइ भला तव्हां उनखे वरी कहिड़ी शइ सां नमकीन कंदव? पोइ उहो कंहिं बि कम जो न रहंदो आहे। उहो ॿाहिरि फिटो कयो वेंदो आहे ऐं माण्हुनि जे पेरनि हेठां लताड़ियो वेंदो आहे। तव्हां संसार जे लाइ रोशनीअ वांगुरु आहियो। जेको नगर पहाड़ ते वसियल आहे उहो लिकी न सघंदो आहे। कोई बि माण्हू ॾीओ ॿारे करे कटोरे जे हेठां न रखंदो आहे, पर उनखे ॼारीअ ते रखंदो आहे, जंहिंसां घर जे हर हिक भातीअ खे रोशनी पहुचे। जीअं रोशनी चमकंदी आहे, उअं ई तव्हांजा भलाईअ जा कम सभिनीनि माण्हुनि खे ॾिसण अचनि, ताकी सभु माण्हू तव्हांजे पिता परमेश्वर जी महिमा कनि। व्यवस्था जे बारे में येशूअ जी सिख्या। तव्हां ईअं न सोचो कि मां मूसा जे नियमनि ऐं भविष्य वक्ताउनि जी किताबुनि खे रद्द करण आयो आहियां। रद्द करण न, पर मां त उन्हनि खे पूरो करण आयो आहियां। मां तव्हांखे सच थो चवां कि आसमान ऐं धरती भले ई ख़तम थी वञनि, पर व्यवस्था जो हर हिकु अखर ऐं नंढे खां नंढो टुपको बि पंहिंजे मक़सद जे पूरो थियण ताईं अटल रहंदो। इन करे जेको बि व्यवस्था जी नंढे में नंढी आज्ञाउनि खे तुच्छ थो सम्झे ऐं ॿियनि खे बि ईअं ई थो सेखारे, सो उहो स्वर्ग जे राज्य में सभिनीनि खां नंढो सम्झो वेंदो। पर जेको उनखे अहमियत थो ॾे ऐं ॿियनि खे बि ईअं ई थो सेखारे, उहो ई स्वर्ग जे राज्य में महान चवाइजंदो। मां तव्हांखे चवां थो, अगरि तव्हांजी धार्मिकता धर्मशास्त्रियुनि ऐं फरीसियुनि जी धार्मिकता खां वधीक बहितर न हूंदी त तव्हां स्वर्ग जे राज्य में कॾहिं बि दाख़िल न थी सघंदव। गुस्से ऐं हत्या जे बारे में सिख्या। तव्हां इहो ॿुधो आहे कि तव्हांजे अबनि ॾाॾनि खे इहो चयो वियो हो, हत्या न कजो। अगरि कोई हत्या करे त उहो अदालत में ॾोही करार कयो वेंदो। पर मां तव्हांखे चवां थो, जेको बि पंहिंजी भाउ या भेण ते गुस्सो कंदो उहो अदालत में ॾोही करार कयो वेंदो। अगरि उहो पंहिंजे भाउ या भेण जी बेइज़ती कंदो त उहो यहूदी महासभा में ॾोही करार कयो वेंदो। ऐं जेको बि पंहिंजी भाउ या भेण खे ईअं चए, ओ मूर्ख, त उहो नर्ग जी बाहि में फिटो करण जे लाइक़ु थींदो। सो जॾहिं तव्हां बलिदान करण वारी जॻहि ते पंहिंजी भेंट चराइण जे लाइ खणी अचो ऐं उते तव्हांखे यादि अचे कि मुंहिंजो कोई भाउ या भेण मूंखां रुसियल आहे, त पंहिंजी भेंट खे उते ई उन बलिदान करण वारी जॻहि जे साम्हूं ई छॾे ॾे ऐं वञी करे पहिरियों पंहिंजे भाउ भेण सां सुलह कर ऐं पोइ अची करे पंहिंजी भेंट खे चढ़ाए। जेकॾहिं कोई फरियादी तो ते केस करे ऐं तोखे अदालत में वठी वञे त रस्ते में ई उन सां सुलह कर। किथे ईअं न थिए कि उहो तोखे जज जे हवाले करे छॾे ऐं जज तोखे सिपाहियुनि जे हवाले करे छॾे ऐं सिपाही तोखे जेल में विझी छॾनि। मां तोखे सच थो चवां कि जेसिताईं तूं पाई पाई न भरे छॾीं, तेसिताईं तूं उतां न छॾाइजंदी। व्यभिचार जे बारे में सिख्या। तव्हां इहो ॿुधो आहे कि इहो चयो वियो हो कि व्यभिचार न कजो, पर मां तव्हांखे चवां थो कि जेको बि पराई स्त्रीअ खे बुरी नज़र सां थो ॾिसे त उहो पंहिंजे दिलि में उन स्त्रीअ सां व्यभिचार करे चुको। अगरि तुंहिंजी साॼी अखि तुंहिंजे लाइ पाप करण जो कारण थी ठहे त उन पाप मां तूं ईअं छुटकारो पाए जीअं त कोई पंहिंजी अखि खे कढी छॾे। तुंहिंजे लाइ इहो सुठो आहे
कि तुंहिंजे शरीर मां हिकु अंग नाश थी वञे ताकी तुंहिंजो सॼो शरीर नर्ग में न विधो वञे। अगरि तुंहिंजो साॼो हथु तुंहिंजे लाइ पाप करण जो कारण थो ठहे त उन पाप मां तूं ईअं छुटकारो पाए जीअं तो कोई पंहिंजे हथ खे कटे छॾे। तुंहिंजे लाइ इहो सुठो आहे कि तुंहिंजे शरीर मां हिकु अंग नाश थी वञे ताकी तुंहिंजो सॼो शरीर नर्ग में न विधो वञे। तलाक जे बारे में सिख्या। इहो बि चयो वियो आहे कि जेको बि पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾियणु चाहे त उहो उनखे तलाकनामो ॾे। पर मां तव्हांखे चवां थो, जेको बि पंहिंजी ज़ाल खे व्यभिचार खां सवाइ ॿिए कंहिं बि कारण सां तलाक थो ॾे त उहो उन स्त्रीअ खां व्यभिचार थो कराए, ऐं जेको उन तलाकशुदा स्त्रीअ सां शादी थो करे उहो बि व्यभिचार थो करे। कसम जे बारे में सिख्या। तव्हां इहो बि ॿुधो अथव कि तव्हांजे अबनि ॾाॾनि खे चयो वियो हो कि कसम खे न तोड़जो। जेकी कसम तव्हां परमेश्वर खे विच में रखी खाधी आहे उनखे पूरी कजो। पर मां तव्हांखे चवां थो, कॾहिं कसम न खाइजो, न स्वर्ग जी छोके उहो परमेश्वर जो सिंघासन आहे, न पृथ्वीअ जी छोके उहो परमेश्वर जे पेरनि जी संदली आहे, ऐं न ई यरूशलेम शहर जी छोके उहो महाराजा जो शहर आहे। पंहिंजे मथे जी बि कसम न खाइजो छोके तव्हां पंहिंजे मथे जो हिकु वार बि अछो या कारो नथा करे सघो। पर तव्हांजी ॻाल्हि हा जी हा, न जी न हुजणु खपे, छोके जेकी ॻाल्हि इन खां वधीक आहे उहा बुराईअ जे तरफ़ां आहे। बदिलो वठण जे बारे में सिख्या। तव्हां इहो ॿुधो अथव कि चयो वियो हो, अखि जे बदिले अखि ऐं ॾंद जे बदिले ॾंद। पर मां तव्हांखे चवां थो कि जेको तव्हां सां बुराई करे उन खां बदिलो न वठिजो। जेकॾहिं कोई तव्हांखे हिकु गिटे ते चमाट हणे त उन जी तरफ़ ॿियो बि फेरे छॾिजो। जेकॾहिं कोई माण्हू तव्हां मां कंहिंजी बुशेट वठण जे लाइ अदालत में केस थो करे त हुनखे पंहिंजो कोट बि ॾेई छॾिजो। जेकॾहिं कोई तव्हांखे ज़ोर भरे करे पंहिंजो भार 1 किलोमीटर खणी हलण जे लाइ चए त उन सां तव्हां 2 किलोमीटर बि हली वञिजो। जेकॾहिं कोई तव्हां खां घुरे त उनखे ॾियो, ऐं जेको तव्हां खां ओधर वठणु चाहे त उन खां पंहिंजो मुंहुं न मोड़ियो। दुश्मननि सां प्यार जे बारे में सिख्या। तव्हां इहो ॿुधो अथव कि चयो वियो हो, पंहिंजे पाड़ेसरीअ सां प्रेम कजे ऐं पंहिंजे दुश्मननि सां नफ़रत। पर मां तव्हांखे चवां थो कि जेके तव्हां खां दुश्मनी था रखनि उन्हनि सां प्यार कयो, ऐं जेके तव्हांखे सताइनि था उन्हनि जे लाइ प्रार्थना कयो। ईअं करण सां तव्हां ॾेखारींदव कि तव्हां पंहिंजे पिता परमेश्वर जी औलाद आहियो, छोके परमेश्वर ॿिन्हिनि ते, जेके भला माण्हू आहिनि ऐं जेके बुराई था कनि, सिज खे उभारींदो आहे। माण्हू धर्मी हुजनि या अधर्मी, उहो ॿिन्हिनि ते बरसाति खे मोकिलींदो आहे। जेकॾहिं तव्हां उन्हनि सां ई था प्यार कयो जेके तव्हां सां था प्यार कनि त तव्हांखे परमेश्वर जे तरफ़ां छा इनाम मिलंदो? छा महसूल वठण वारा बि ईअं ई न कंदा आहिनि? अगरि तव्हां रुगो पंहिंजे भाउरनि ऐं भेनरुनि जो ई आदर भाव था कयो त कहिड़ो वॾो कमु था कयो? छा गैर यहूदी बि ईअं न कंदा आहिनि? सो तव्हां बि ईअं पूर्ण थियो जीअं तव्हांजो पिता परमेश्वर पूर्ण आहे।